नाज़रीन नवासा ख़बर शेयर कंदालू मोरो मां रिपोर्ट कर रहा रिजवान अली जमानी अदालत हुकुम ते मुख्तियारकार मोरो पुलिस साण करे जगह जो कब्ज़ो खाली कराए असल मालिक बेवा औरत कस्बानो बुगियो हवाले करे छॾियो। कब्ज़ेदार पुलिस के ॾिसी भॼी वञण में कामयाब थी विया। ख़बर मुताबिक़ मोरो सिद्ध कॉलोनी जी रवासण मुस्मात कस्बानो ज़ाल मरहूम फैज़ल बुगियो मीडिया के ॿुधायो त मां पंहिंजी जगह किराए ते न्याज़ अहमद पुट मोहम्मद यूसुफ बुगियो के 5000 रुपया फ़ी महीने जे हिसाब से किराए ते ॾिनी, जंहिं 12 महीना किरायो ॾिनो पोइ कब्ज़ो करे जगह में वेही रहियो। मां मज़लूम बेवा नंढड़ा बचड़ा खुअण करे इन लोफर बदमाश सां पहुची न सघियसि, इन करे अहिड़ी पटीशन जगह खाली करण लाइ साल 2021 मोरो जी सीनियर सिविल जज जी अदालत में दाख़िल कई, जेका मुसलसिल अदालत में ॿुधणियूं थींदियूं रहियूं। ॿिन्ही धुरियुनि जे वकीलनि शाहिदनि जूं शाहिदियूं हलण खां पोइ जगह जे काग़ज़ात असल रजिस्ट्रेशन ॾिसण खां पोइ कोर्ट सगोरी मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो, जो अॼु मोरो जी अदालत जो जज शकील हैदर शाह DSP मोरो मुख्तियार कार मोरो खे हुकुम कयो आहे त अॼु ई हिन बेवा मज़लूम औरत खे कब्ज़ो खाली कराए कोर्ट में लिखत पेश कई वञे, जो कोर्ट जे हुकुम ते असिस्टेंट मुख्तियारकार ज़ुहैब अली लांघा, तपेदार हाफ़िज़ दीन मोहम्मद सोलंकी, कोर्ट जो बेल ज़ुल्फ़कार अली मलिक, हेड क्लर्क मुख्तियारकार मोरो गुलाम रसूल मलिक, मोरो थाणे जे पुलिस जॾहिं त कब्ज़े वारी जगह ते पहुची त कब्ज़ेदार पुलिस के ॾिसी भॼी वञण में कामयाब थी विया। मुख्तियारकार ऐं कोर्ट जे बेल्फ कब्ज़ेदार जो सामान हिक कमरे में बंद करे उन कमरे के तालो हणी कमरो सील करे बाक़ी 2 कमरा असल मालिक बेवा कस्बानो बुगियो हवाले कया। उन मौके ते बेवा कस्बानो ऐं संदसि पुट कुर्बान अली बुगियो, इमरान अली बुगियो, अब्दुल अज़ीज़ बुगियो ऐं ॿियनि कोर्ट जा थोरा मञिया। आईंदा लाइ बि कोर्ट में चङाई जी उम्मीद रखिजे थी।